अल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलामु अला रसूलुल्लाह। ग्रुप आपको मसाइल और उनका हल। ग्रुप में सवाल आयो है, पैंट शर्ट खास इन शर्ट करे नमाज जो करो हुक्म है। पहिरीं सवाल सुनो था। खुश आमदेद भलीकार जी। सवाल। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अस्सलाम ग्रुप आपके वरहमतुल्लाह। मसाइल और उनका हल इन ग्रुप में सवाल है तो अजकल जो पैंट शर्ट वारा भाई जो पैंट शर्ट पहरे ने शर्ट जो इंसर्ट कई था पैंट के अंदर या इन मथे जो बेल्ट लगाई था पटो तो बेल्ट या पटो लगाई या पैंट इंसर्ट करे ने नमाज पढ़े तो पूरी जी नमाज थी वेंदी। पैंट शर्ट पहिरीं था, इन शर्ट कई था, बेल्ट लगाईंदा करो, इन जी नमाज थींदी की किन थींदी? नमाज थी वेंदी जेकॾहिं ये नमाज सल्लू कमा रअयतुमूनी उसल्ली जे तहत आहे। प्यारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरीक़े जे मुताबिक़ रुकू सजदा अरकान अने अफ़आल आमाल मड़े नमाज जे अंदर आई त नमाज थी वेंदी। लिबास जे बारे में अल्लाह जो हुक्म है जो खुज़ू ज़ीनतकुम इंद कुल्लि मस्जिद। हर नमाज जे वक़्तु हर मस्जिद जे अंदर नमाज ला करे वञो उनटाणे ऐं ज़ीनत अख्तियार कयो। लिबास ज़ेबो ज़ीनत। पैंट शर्ट पहिरण जाइज़ ऐं जनरली मुसलमान खे, पण पैंट शर्ट जेकॾहिं टाइट है, एतिरी टाइट है जो हिन जा अमुक सेपरेट आज़ा नज़र अची वञे त इहा पैंट नाजाइज़ न बल्कि गुनाह जो कमु बनंदो। अने इहा पैंट जेकॾहिं टखने थी नीचे है तंहिं पण ई गुनाह बने थो। सीधा सादा ढीला लिया पैंट शर्ट पहिरे हलणो फिरणो कीअं वांदो न आहे, नमाज़ पढ़े में कीअं वांदो न आहे। बेल्ट हिकिड़ी ज़रूरत इंसान जी वे थी, इन जो वांदो न आहे। पण मुंदो इहे इन शर्ट जनरली आम मुसलमान कंहिं पण मस्जिद में वग़ैरह इन शर्ट जी नमाज़ पढ़े अने हिकिड़ो ॿ ॼणा इन शर्ट करे अचे त मड़े उन खे नारींदा अने उहो पण पिंडाड़ा टाइट थींदा जे असीं पण को लिबास पहिरे आया आहियूं अने फ़ख़्रीलो अने मुतकबिराना अंदाज़ो जे अपनायो नियत इहा आहे त इन जी नमाज़ की न थींदी अने सख़्तु गुनहगार आहीं। जे माण्हू मड़े असांखे ॾिसे असीं इन शर्ट करे आया आहियूं न इन शर्ट करे वारा वॾा वें था ने ऊचा वें था ने ई लिबास बहितर आहे न ही मड़े तरक़ीअ जो कमु आहे, तरक़ी जो कमु न आहे, बरक़ी जो कमु आहे, ग़लति कमु आहे। हाँ बहरहाल इन शर्ट करे नमाज़ पढ़ंदा थी वेंदी इन मलामल बिनियात जे तहत। लिबास रहियो, लिबास में ख़ासि करे शर्ट रहियो या असीं जंहिंखे खमीस चवनि था, खमीस इन जा आस्तीन ॿाहूं इहे अमुक फोल्डिंग कयूं था, वारे छॾियूं था, इहा ग़लति आहे। टी शर्ट पण नमाज़ इन में न पढ़ी खपे। कंध खुला इहे अमुक जा खुला वेंदा, लिबास सही लिबास खपे न। मथे उघाड़ी नमाज़ थी वेंदी, हज मथे उघाड़ो ज पढ़ाइजे थो, पर इन जे बावजूदि मथे ते टोपी का रुमाल रखणु ज़ेबो ज़ीनत में आहे। पगड़ी पटको रुमाल टोपी ज़ेबो ज़ीनत में आहे। टोपी लाइ करे मस्जिद जे अंदरि हिकिड़ियूं झुनियूं टोपियूं पियूं महल रुगो मिंज अने 100 हिकिड़ा मथे मां फिरी वई, उहो टोपियूं न, हर कंहिंखे पिंड जी टोपी अथवा नमाज़ी खे पिंड जो रुमाल भेरो रखियो खपे। अमुक मुसलमान जा लिया लिबास जेको रहिया ने मुसलमान अमुक था पिंड जी शकिल बदिलाए जी कोशिशि कई आहे, न को ॾाढ़ी न को मुछ, भला कंहिंजी शिकिल आहे। क्यों साहबी तारीख़ जे अंदरि मिले जेको ॾाढ़ी मुछ ॿोए न हुआ, अहिड़ो कॾहिं कोई साहबी की न मिलंदो न। अॼु मरण नोंद न रहियो, मरण नोंद जे अंदरि 90% मुसलमान जेको रहिया इन जूं शकिलूं गैर इस्लामी आहिनि। अने बाज़ार जे अंदरि विहां जे अंदरि शादी जे अंदरि न रहियो हिकिड़ो लिबास एतिरो फ़ख़्रीलो लिबास हूंदो जेको फज़ूल ख़र्ची में शामिल अने कई ॿिया मक़सदु ई लिबास पहिरे। अने हिन जी ॾाढ़ी मुछ ॿोए साफ़, जेकॾहिं मुछ आहे त मर्द त आहे, ॾाढ़ी आहे त प्यारे नबी जी सुनत आहे। ॾाढ़ीअ न आई मुछ न आई, न मर्द न सुनत मथे हिन जो अमल आहे, पोइ आहे करो वीचारा जेको नामर्द खदड़ा वेंदा उन खे छूट, हू भले ॾाढ़ी मुछूं मड़े साफ़ कई कीअं न, उन वटि उहो वस्तु ज न आहे जेको इहा ॾाढ़ी मुछ पिंड जी ज़ाहिर करे सघे। पर आउं कंहिं मथे तनक़ीद नथो कयां, पर बहैसियत उम्मत पंहिंजो हक़ बणिजे थो त पंहिंजी शकिलो सूरत सही कयूं, पंहिंजो लिबास सही कयूं। पंहिंजो लिबास जेको रहियो अमुक इहे नौजवान पहिरियां फिरनि पिया अहिड़ा शर्ट जंहिं मथे ख़बर न आहे किन ॿोलीअ जा लफ़्ज़ आई अने उन मथे एडवर्टाइज़ आहे।
जेकॾहिं ग़लति एडवर्टाइज़ वारो पा लिबास पहिरियो आहे त ई लिबास पहिरणु हराम आहे। जे गैरुल्लाह जी मथे तस्वीर आहे, गैरुल्लाह जो एडवर्टाइज़ तंहिंजी तस्वीर आहे, का कुफरिया कोई एडवर्टाइज़ तंहिंजी तस्वीर आहे त ई लिबास पहिरणु हराम बणिबो। त लिबास सऊं सिधो पहिरियों खपे, सादो लिबास पहिरियों खपे, इस्लामी दायरे जे अंदरि न इस्लामी औकात जे अंदरि रही करे पंहिंजे माहौल जे अंदरि पाणखे लिबास पहिरियों खपे। हाईलाइट आऊं थिया ऐं मिणी खां अॻु अचां मड़ मूंखे ॾिस ऊचो लिबास पहिरियां, अहिड़ी वस्तु आहे न। जेकॾहिं ख़र्चो पाण वटि आई 5 रुपया आई त पाण बचत ते वापरायूं, उन जी मुस्तक़बिल ते वापरायूं, अने उम्मत जा जेको ज़रूरी कम रहिया उन में वापरायूं। पाण खियूं पियूं खासा लिबास खासियूं, गाॾियूं खासा, मकान बंगला पिंड मथे जी ख़र्च करे न वेंदा रहो की को उम्मत लाइ करे, पण पाणखे महिनत कई खपे। अने अमुक माण्हू उम्मत लाइ करे बहु महिनत कयूं था। सुवाल घणो लंबो थी वियो। सुवाल इहो त टी शर्ट इन शर्ट में नमाज़ थींदी जी जेकॾहिं ई बहु टाइट ऐं तंग ऐं अने रुकू में पाण वञूं त अमुक जॻह पंहिंजी पधरी हुई थी, शर्ट पैंट पहिरीं त इन जी सजदे में वञूं था तहिड़ा पिंड त सजदे में वेठो, पर पुठियां ॿियो जरा अची ॾिसे त हिन जी कहिड़ो हालत वेही थी। जरा खनि लिबास सही पहिरियों खपे। आख़िर दवाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।